अस्सलाम वालेकुम दोस्तों। काफ़ी शागिर्द काफ़ी दोस्त असांखा राय वठंदा रहंदा आहिनि त असां हिकु शागिर्द आहे जेकॾहिं मैट्रिक में आहे त अॻिते कहिड़ी फील्ड सिलेक्ट करे कहिड़े कॉलेज में एडमिशन वठे ऐं हुन अॻिते हली करे हू पंहिंजी मनसूबाबंदी कीअं करे, कैरियर काउंसलिंग जेके कंदा आहिनि या त पोइ उन लाइ असां मुख़्तलिफ़ जेके आहिनि कैटेगरीज़ ठाहियूं आहिनि। जेकॾहिं कंहिंखे गवर्नमेंट जॉब हासिलु करणी आहे, बहितरीन जॉब हासिलु करणी आहे, कंहिंखे जज थियणो आहे, कंहिंखे एसपी थियणो आहे, कंहिंखे ISSB में वञिणो आहे या कंहिंखे डॉक्टर थियणो आहे त उन जी उहो फील्ड कॾहिं खां उहा फील्ड जेको आहे उहो जॉइन करे उन फील्ड में जेको आहे सो इन थियण जी कोशिशि करे त असां अॻियां हली करे उहे शयूं आसान थींदियूं। या को आर्मी में वञणु चाहे थो, सेकेंड लेफ्टिनेंट थियणु चाहे थो, को GD पायलट थियणु चाहे थो या को नेवी में वञणु चाहे थो त हू कहिड़े स्टेज खां जेको आहे सो उन पासे रुख करे ऐं उहे बुक्स, उहे कोर्सिस, उहे टॉपिक्स उहा स्टडी कंदो हले त जीअं अॻिते हली उनखे उहा शइ आसानी थिए। असां इहा हर शइ कैटेगराइज़ करे ऐं तव्हांजी सहूलियत लाइ हर शइ असां सेटअप कई आहे। तव्हां इहे असांजो चैनल ॾिसंदा रहंदो, इनशाअल्लाह तव्हांखे हर मुफ़ीद मशवरा मिलंदा, बहितरीन मशवरा जेके तव्हांजी ज़िंदगी खे बिल्कुलु चेंज करे छॾनि। उन खां अलावा जेकॾहिं को बिज़नेस करणु चाहे थो, बिज़नेस में असां कैटेगरीज़ ठाहियूं, कहिड़े टाइप जी बिज़नेस करणी आहे, ऑनलाइन बिज़नेस करणी आहे, तव्हांखे फिज़िकल बिज़नेस करणी आहे, तव्हांखे ई-कॉमर्स में वञिणो आहे, अमेज़ॉन में वञिणो आहे या ॿीजा हिते जेके नंढियूं नंढियूं बिज़नेस आहिनि उहे जेके बि तव्हां करणु चाहियो उन जी कैटेगरीज़ असां जेके सॼी कैटेगरीज़ असां सेटअप सॼो तयारु कयो आहे। इनशाअल्लाह वक़्फ़नि उहे वीडियोज़ जेके आहिनि तव्हां वटि ईंदा रहंदा। गुज़िरियल जेको आहे सो वीडियो में मूं त ज़िक्र कयो, बिज़नेस को करणु चाहे, कारोबार करणु चाहे त उहो बग़ैर ₹1 इन्वेस्ट करण खां सवाइ हू जेको आहे सो काफ़ी अर्निंग करे सघे थो, काफ़ी पंहिंजे पेरनि ते बीह सघे थो। ऐं उहे बिज़नेस जा तरीक़ेकार, मार्केटिंग जा तरीक़ेकार सभु शइ तव्हांखे रेडीमेड शइ तव्हांखे असीं ॾींदासीं, जंहिं ते सिर्फ़ु तव्हांखे एक्शन करिणो आहे, पंहिंजो पाण में अंदरि ख़्वाहिश पैदा करणी आहे, ख़्वाहिश पैदा करे उन ख़्वाहिश जी पैरवी करणी आहे। उन ते ई हली करे तव्हांखे पंहिंजी बिज़नेस जी जेका बिल्डिंग आहे उहा आहिस्ते आहिस्ते तामीर करणी आहे। का ॾुखी कान्हे, का शइ मुश्किल कोन्हे। अलाह ताला अॻे मूं चई, इहा ॻाल्हि अॻे बि चई, हींअर बि आहे त अलाह ताला जेको आहे हिन दुनिया में सभ खां ताक़तवर तरीन जेका मख़लूक़ात ऐं अफ़ज़ल तरीन मख़लूक़ात पैदा कई आहे उहो इंसानु आहे। पर ॻाल्हि सिर्फ़ु अफ़सोस हिन शइ जो आहे जो इंसानु पंहिंजो पाण खे सुञातो कोन्हे, उन पंहिंजूं जेके स्किल्स आहिनि उनजे अंदरि में हुन झाती पाए ॾिठो ई कोन्हे, पंहिंजो पाण में झाती पायो। वहाँ में स्किल्स आहिनि, स्किल्स ॿाहिरि न आहिनि। ॿी ॻाल्हि यादि रखिजो, जेको पैसो, जेका दौलत पाण चयूं था, जेको माल दौलत पैसा उहे ॿाहिरि कोन्हनि, उहे हिते न हिते तव्हांजे आहिनि। उन खोटे कढो, ॿाहिरि त बैंकूं भरियूं पियूं, पोइ वञो ख़बर पए, वठो कंहिंखां ख़बर पवंदव। ऐं बिज़नेस में तव्हां वञणु चाहींदो, इनशाअल्लाह तव्हांखे बिज़नेस इन्वेस्टमेंट कीअं कजे, प्रॉपर्टी में इन्वेस्टमेंट कीअं कजे, शॉपकीपिंग में कीअं इन्वेस्टमेंट कजे, होटलिंग में कीअं इन्वेस्टमेंट कजे, ऐं जीअं तव्हां नंढड़े कारोबार खां हिकिड़ी अज़ीम अला तरीन जेको आहे सो फैक्ट्री या मिल तव्हां कीअं करे सघो था, ऑनलाइन कीअं तव्हां बिज़नेस कयो, ख़ाली ऐप ठाहे मोबाइल ते ख़ाली ऐप ठाहे करे तव्हां जेको आहे सो कीअं हुन मां कमाए सघो था, वीडियो ठाहे तव्हां कीअं कमाए सघो था, कीअं अर्निंग करे सघो था। प्लस में तव्हां फ्रीलांसर्स थी करे कीअं तव्हां कमाए सघो था, यूट्यूब ज़रिए कीअं कमाए सघो था, फेसबुक ज़रिए कीअं कमाए सघो था, तव्हां जेको आहे सो जेकी एप्लीकेशन्स आहिनि अमेज़ॉन ज़रिए तव्हां कीअं कमाए सघो था। को मसइलो कोन्हे, अरबे रुपया माण्हू ॾियण लाइ तयारु आहिनि, सिर्फ़ु कमु करण वारो हुजे, कमु करणु चाहे, जेकॾहिं पंहिंजो पाण खे, पंहिंजे नसल खे पंहिंजे चेंज एजेंट थियणु चाहे थो त को मसइलो ई कोन्हे। पैसा ॾियण वारा किरोड़े माण्हू अरबे रुपया ॾियण लाइ तयारु आहिनि। ज़रूरत हिन शइ जी आहे, उथो उॾाम भरियो ऐं पंहिंजी ज़िंदगी में जेके क़ीमती पल आहिनि उन न कयो, उनखे इस्तेमालु कयो, पाण बि सुठो खाओ, सुठो पहिरियो, सुठी जाइ ते रहो, सॼी दुनिया जा सैर कयो, पंहिंजो इबादतुनि जूं जेके जायूं आहिनि उते वञो, पंहिंजूं इबादतूं कयो वञी, सॼी दुनिया अलाह साईं क़ुरान शरीफ़ में फरमायो न त जेको आहे घुमो फिरो, ॾिसो दुनिया मुंहिंजा नज़ारा ॾिसो, मुंहिंजी कुदरत ॾिसो, घुमो फिरो। पर इंसान वटि इहो आहे जो ॿिए शहर में वञण जो ख़र्चु कोन्हे, किथां वञी घुमे, अमेरिका किथां घुमे, किथां दुबई घुमे, किथां मलेशिया घुमे, कॾहिं इंडोनेशिया वञी घुमे, कॾहिं जापान घुमे, कॾहिं इटली में वञे, ऐं कॾहिं यूरोप में वञे, कॾहिं जेको आहे सो अफ्रीका में वञे, अलाह सां ईअं नज़ारा ॾिसे वञे, अर्निंग करे। करेंसी छा आहे? ज़ाहिर आहे पैसो, करेंसी पैसो आहे त उन करेंसी खे हथु करे ऐं अलाह ताला जी धरती में तव्हां वञो, सॼी धरती घुमी फिरी ॾिसी पंहिंजे रब खे
सुञाणे सघो था, पंहिंजे रब जी नेमतूं जेके आहिनि इंजॉय करे सघो था। ऐं जेकॾहिं तव्हां ईअं न कयो त पोइ तव्हां पाण खे बि धोखो ॾिनो, पंहिंजे ईंदड़ नस्ल खे बि धोखो ॾिनो, पंहिंजे वालदेन खे बि धोखो ॾिनो, पंहिंजे जेके बि तव्हां सां हमदर्दी रखनि था उनखे बि सम्झो धोखो ॾिनो। त पोइ धोखेबाज़ माण्हू जी सज़ा हिते कहिड़ी आहे तव्हां पाण सम्झी सघो था। उमेदु आहे त इंशा अल्लाह तव्हां पंहिंजो पाण में स्किल्स जेके आहिनि उहे खोटे कढी उन ते अमल करे पंहिंजो पाण खे अॻिते खणी ईंदा।